पई सिंध मुर्के पई सिंध मुर्के पई सिंध मुर्के पई। हर साल जियां हिन साल बि अवामी न्यूज़ सकाफ़त जे ॾियारे जे मुनासिबत सां अवामी न्यूज़ जी हेड ऑफिस में हिकु गॾिजाणी थी गुज़री है, जंहिंमें अवामी न्यूज़ जे सरवाण अब्दुल रज़ाक राजपूत एम जुमन कुंभर, हरेश केबीसी, फजल रहमान उमरानी, मोहम्मद रुज़वान राजपूत समेत अवामी न्यूज़ जे सथ शिरकत कई है। इन मौके ते अवामी न्यूज़ जे सरवाण अब्दुल रज़ाक राजपूत एम जुमन कुंभर क़ौमी काज जे मुनासिबत सां मुतफ़िक़ राय थींदे सिंध थींदी खुशहाल सदा जे सिरे हेठि 4 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जो वचन कयो वियो आहे। 4 डिसंबर ते क़ौमी काज जे मौके ते सिंध जी सकाफ़त खे झरझंग में उजागर कयो वेंदो। क़ौमी काज जी मुनासिबत सां प्रोग्राम थींदा। सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां अवामी न्यूज़ ते सकाफ़ती प्रोग्राम नशर कया वेंदा। इन मौके ते अवामी न्यूज़ जे CEO अब्दुल रज़ाक राजपूत जो चवणु हो त सिंध जी सकाफ़त खे समूरी दुनिया में अवामी न्यूज़ जे प्लेटफॉर्म तां उजागर कयो वेंदो। आउज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जैसा कि वक्तन से जो भी इवेंट आते हैं, अवामी न्यूज़ ने अपने वो चीज़ों को बरकरार रखते हुए, सब चीज़ों को मद्देनज़र रखते हुए हर इवेंट को वो सेलिब्रेट करती है। उसी हवाले से 4 दिसंबर को सिंध में सिंध का सकाफ़ती दिन मनाया जा रहा है, जो मुख्तलिफ सिंधी मीडिया की तरफ से ऐलानात किए गए हैं। तो हम भी हर साल इस दिन को बड़े पुरजोश तरीके से वो मनाते हैं। तो इसी हवाले से आज हमारी अवामी न्यूज़ के अंदर ऑफिस में वो एक मीटिंग मुनक़द हुई है, जिसके अंदर जो हमारे डायरेक्टर हैं एम जुम्मन कुमार, वो हमारे साथ थे। हरेश केबीसी जो वाइस चेयरमैन है, फजल उमरानी, रहमान उमरानी और रिजवान राजपूत, उसके साथ साथ वारिस मला वो इस मीटिंग में मौजूद थे। तो आज हमने मिला जुला कि मुत्तफ़िक़ा तौर पर फ़ैसला किया है, और हम हर साल एक अपना अलग ही स्लोगन देते हैं। तो इस साल हमने सोचा कि यार बारिशों की वजह से गरीब लोग, गरीब गुरबा वो रोडों पर था, अब जाकर कुछ खुशहाली थोड़ी सी वो नज़र आने लगी है। तो लोग अपने घरों की तरफ जा रहे हैं, और सिंध के हालात कुछ मतलब मैं तमाम तर तो नहीं कहूँगा, पर कुछ वो बेहतरी की तरफ है। तो हमने एक दुआ के तौर पर और इन सब चीज़ों को मद्देनज़र रखते हुए अपना एक स्लोगन इस मरतबा दिया है, वो दिया है सिंध थींदी खुशहाल सदा। तो हमारा इस मरतबा स्लोगन है वो सिंध थींदी खुशहाल सदा। तो इसका मकसद ये है कि हम सिंध की आवाम के लिए वो खुशहाली का वो पैगाम लेकर हमने सामने रख कर ये स्लोगन सोचा है और तरतीब दिया है। क्योंकि हमारी सिंध हमेशा दुख दर्दों से भरी हुई रही है, और लोगों के साथ वक्तन जुल्म सितम सिंध की आवाम के साथ होते रहते हैं। तो इंशाल्लाह हम आइंदा के मुस्तकबिल के लिए सोच रख कर ये स्लोगन हमने तरतीब दिया है, और इंशाल्लाह 4 दिसंबर को भरपूर तरीके से अवामी न्यूज़ इस सिंध की सकाफ़त को भरपूर तरीके से मनाएगी। और उसके साथ साथ मैं ये भी कहूँगा, कोई भी इलाके में, किसी भी इलाके में अगर कोई कहाँ पर भी अगर कोई सकाफ़त के हवाले से प्रोग्राम करता है, तो उसकी हमें वीडियो वो भी बनाकर भेजें। तो हम उस वीडियो को वो दुनियाई लेवल पर हमारे चैनल के तवस्सुस से मतलब हम दिखाएंगे कि हमारे सिंध के अंदर कि हमारे सिंध की सकाफ़त है उसको कैसे उजागर किया जाता है। क्योंकि जो कौमें सिंध की सकाफ़तों को जो भी कौमें अपनी सकाफ़तों को भूल जाती हैं, वो कौमें कभी भी वो तरक्की नहीं कर पाती हैं। तो इंशाल्लाह 4 दिसंबर को अवामी न्यूज़ भरपूर तरीके से इस अपने स्लोगन के साथ सिंध थींदी खुशहाल सदा के स्लोगन से भरपूर तरीके से इंशाल्लाह 4 दिसंबर को मनाएगी। जिए सिंध, जिए पाकिस्तान, जिए अवाम। हर साल जियां असां सिंध जो सकाफ़ती ॾींहुं क़ौमी ॾींहुं जेको आहे ईद तौरु मल्हाईंदा आहियूं, इन हवाले सां अवामी न्यूज़ जे स्टूडियो में अॼु जेका अवामी न्यूज़ जे चेयरमैन साईं अब्दुल रज़ाक राजपूत साहिब जी सदारत में जेका मीटिंग थी, उन में असां आवाम खे, क़ौम खे, सिंधी माण्हुनि खे जेको स्लोगन ॾियण जे हवाले सां मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं पेश आहियूं। ऐं उन खां पोइ असां इन ॻाल्हि ते फाइनल पहुतासीं त सिंध जेका आहे ॾुखनि में, तकलीफ़ुनि में, दर्दनि में वरतल आहे। सिंध जा माण्हू जेके आहिनि ॿोॾ ऐं तबाही जी हालत में परेशान हुआ। ही 3 महीना जेके सिंधी माण्हू रोडनि ते हुआ, दरबदरी हालत में गुज़ारनि पिया था, ऐं तमामु तकलीफ़ वारी सूरत में हुआ। पर असां चाहियूं था त सिंध खुशहाल हुजे, सिंध आबाद हुजे, सिंध जूं मुर्कूं मोटी अचनि, सिंध जा माण्हू जेके आहिनि मारू ज़िंदाबाद हुजनि, ऐं सिंध में बाग़ बहारियूं हुजनि, सिंध जा फ़सुल, सिंध जा खेट, ऐं सिंध जूं ॿनियूं, ऐं सिंध जा बाग़, सिंध जा गुल गुलाब, सिंध जो थर, सिंध जो लाड़, सिंध जो काछो, ऐं सिंध जा जाबरू इलाइक़ा, सिंध जो लाड़ पट, ऐं असांजो ही नारो तमामु खुशहाली वारो अहिड़ो माहौल हुजे जो हर नौजवान
पोड़ो औरत ॿार ॿुढा ख़ुशहाली वारी ज़िंदगी गुज़ारनि ऐं उन लाइ असां अवामी न्यूज़ जे प्लेटफॉर्म तां सिंध जे ईंदड़ मुस्तक़बिल लाइ दुआ जी नियत सां सिंधी माण्हुनि खे पैगाम ॾियणु चाहियूं पिया त अवामी न्यूज़ जे प्लेटफॉर्म तां असां हिन दफ़े जेको 4 डिसंबर ते जेको सिंध जो सकाफ़ती ॾींहुं जेको मल्हाइण वञूं पिया, जंहिंजे लाइ असां स्लोगन क़ौम खे ॾियणु चाहियूं था त सिंध थींदी ख़ुशहाल सदा। ज़ाहिरी तरह सिंध थींदी ख़ुशहाल सदा त सिंध ख़ुशहाल थींदी, सिंध आबाद थींदी त सिंध में रहंदड़ समूरा माण्हू समूरियूं आबादियूं जोश सां ख़ुशी सां बहकंदा मुरकंदा ऐं माण्हुनि में हिकिड़े क़िस्म जो लगन पैदा थींदो, धरती ख़ुशहाल थींदी, मुल्कूं मोटी ईंदियूं त सिंध आबाद थींदी त ज़ाहिरी तरह पूरी दुनिया खे असां पंहिंजी तरक़ीअ जो दामन तरक़ीअ जूं मंज़िलूं महसूसु कराईंदासूं त सिंध थींदी ख़ुशहाल सदा। हर साल जीअं हिन साल बि अवामी न्यूज़ जे सरवाण ऐं सिंध जे आर डी पुट अब्दुल रज़ाक राजपूत जेको अॼु स्लोगन ॾिनो आहे सिंध थींदी ख़ुशहाल सदा, हर साल असां उनवान ॾींदा आहियूं, नए अंदाज़ सां ईंदा आहियूं। हिन बारे बि असांजे जेको उनवान ॾिनो आहे साईं सिंध थींदी ख़ुशहाल सदा ऐं ॾाढो बहितरीनु आहे। समूरी सिंध अब्दुल रज़ाक जे इन उनवान ते काइजी पई आहे, क़ौमी काज जी तयारी आहे। सिंध झिरके पई, सिंध मुरके पई। सिंध में जेके आहिनि सिंधी टोपी इन ॾियारे ते जेके सिंधी भाइर आहिनि अजरकूं टोपियूं उन जी ख़रीदारी कंदा ऐं सिंध जूं जेके रौनकूं आहिनि ॿाहिरि थींदियूं। हिन वक़्तु जेका ॿोॾारी सूरत हाल आहे, हिन जे करे जेका असां उनवान आहे उहो सिंध थींदी ख़ुशहाल। ॿोॾारी सूरत हाल आहे, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, ॿोॾ आहे जंहिंजा घर टुटी पिया आहिनि, जंहिंजा ॿार विछड़ी विया आहिनि, त हाणे उन्हनि में ख़ुशहाली ईंदी, हुननि अंगणनि ते हाणे रौनकूं ईंदियूं। त हिन जे करे 2023 जेका आहे उहा सिंध जे लाइ सुठो साबित थींदो। त हिन जे करे असां उनवान इहो ॾिनो आहे ऐं आउं अवामी न्यूज़ जे सरवाण अब्दुल रज़ाक राजपूत खे जस पेश करियां थो जेके क़ौमी काज जो सॾु ॾिनो आहे ऐं इंशाअल्लाह असीं पुरज़म आहियूं। सिंध जी सकाफ़त आहे हुनखे समूरी दुनिया में उजागर कयो वेंदो। सिंध जी सकाफ़त खे जंहिंमें पंहिंजो हथ जो हुनर आहे या जेके बि शयूं आहिनि उनखे असीं अवामी न्यूज़ ते भरपूर सुठे नमूने सां एडिट करे उनखे पेश कंदासीं ऐं जेके बि असांखे अवामी न्यूज़ जे थ्रू ॾिसंदा हुननि खे बि असीं इहा अपील कंदासीं त तव्हां जेके पंहिंजे इलाइक़े जूं वीडियोज़ आहे, इलाइक़े जा जेके शयूं आहिनि सकाफ़ती उनखे असां ॾे मोकिलिजो त असीं उनखे सुठो प्रमोट करे समूरी दुनिया खे ॾेखारींदासीं त सिंध अमन चाहे थी ऐं सिंध अमन जी धरती आहे। सिंध जा जेके सिंधी माण्हू पुरअमन ऐं अब्दुल रज़ाक जे लाइ दुआ आहे त हू अहिड़ा क़ौमी काज असांखे सॾु ॾींदो आहे जंहिंजी असीं लबैक करे आजियां कंदा आहियूं। महिरबानी। अॼु अवामी न्यूज़ में मीटिंग थी गुज़री जंहिंमें जुमन कुंबर CEO अब्दुल रज़ाक राजपूत, रिज़वान राजपूत, हरीश KBC, फज़ल उमरानी मीटिंग में मौजूदु आहे, जंहिंजो 4 डिसंबर ते हर साल जीअं हिन साल बि क़ौमी काज जो स्लोगन रखियो वियो सिंध थींदी ख़ुशहाल सदा। इंशाअल्लाह असांजो इहो इन लाइ करे स्लोगन ॾिनो वियो आहे त इंशाअल्लाह जेके रोडनि ते दर बदर आहिनि, मींहं में दर बदर वीचारा थी गुज़रिया आहिनि, इंशाअल्लाह उहे सिंध घरनि में वेंदा, इन करे सिंध थींदी ख़ुशहाल सदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।